अॼु कल वांगुरु बिल्कुलु प्यारी प्यारी ॻाल्हि अव्हां सां पहिरीं उहा शेयर करण थी चाहियां जी। असांजो जेको सकाफ़त जो जेको रंग बिखेरियो वियो आहे असां वटि मौजूद आहे, जंहिंखे ॾिसण जे लाइ अखियूं आतियूं दिलि बेचैन हूंदो आहे, उहो सिर्फ़ु मुंहिंजे प्यारे भाउ अदा नूर मोहम्मद हालाई जो कमाल आहे, उन ई बिखेरियो आहे। ऐं अॼु ॾींहं ताईं मां सम्झां थी त ॿियो कंहिं बि न कयो आहे। इहे असांजूं अजरखियूं, इहे असांजूं टोपियूं, इहे असांजा गज, उहे कंहिं ईजाद कया आहिनि? अदा नूर मोहम्मद हालाई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जो हिकु जे ही रंग बिखेरियो आहे। ऐं इन खां सवाइ हुन पंहिंजी हिकिड़ी नई प्रोडक्ट शुरू कई आहे, उहा आहे निमहा जे नाले सां। निमहा, आहा निमहा ई आहे। ऐं निमहा जो अहिड़ो कपिड़ो आहे, अहिड़ो कपिड़ो आहे जेको पाइण सां परे खां ई ख़बर पइजी वञे थी त साईं इहो कपिड़ो तव्हांखे चवंदुसि त निमहा ज़रूरु ख़रीद कयो। उन में तव्हांजी जेके आहिनि से सूंहं खे 4 चंड लॻी वेंदा हलिया। ऐं तव्हां पाण ॿियनि खे मशवरो ॾींदो, पर मशवरे जी का ज़रूरत ई न आहे। जेको बि ॾिसंदो तव्हां खां ज़रूरु पुछा कंदो